अस्सलाम वालेकुम आऊं तव्हांजो पंहिंजो इरशाद जागीरानी हिन वक़्तु आऊं आहियां कंबर शहदादकोट रोड ते हिते मूं ब्रेक ॾेई छॾियो आहे ऐं हिते साही पटियां पियो साही छो पियो पटियां बाबा छा मसइलो आहे छाजे करे हिते बीठो आहियां मसइलो इहो आहे मसइलो को बि न आहे बसि कुझु खाइण पीअण जा शौक़ीन माण्हू आहियूं असां हिते फिश पॉइंट आहे ॾाढी ज़बरदस्त अलनूर बारबेक्यू ऐं रेस्टोरेंट खां पोइ फिश पॉइंट जो क़याम थियो आहे हुनजो आगाज़ थियो आहे शहदादकोट वारे रोड ते ई ग्रेड स्टेशन जे सफ़ा वेझो ई बिल्कुलु ई सो निसार अहमद गोपांग साहिब जूं इहे मुहबतूं ऐं महिनतूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते हितां जा जेकी आस पास जा रहण वारा आहिनि भरपासे जा माण्हू आहिनि जेकी लज़ीज़ चटपटी मज़ेदार मसालेदार खाधा खाइण जा शौक़ीन आहिनि त उन्हनि जे लाइ हिकु ज़बरदस्त सुनहरी मौक़ो आहे त उहे अलनूर बारबेक्यू ऐं रेस्टोरेंट ते अचनि ऐं मछी जो मज़ो वठी सघनि था ऐं ॿिया बि समूरा आइटम्स मौजूदु आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांखे राब्तो करणो पवंदो हिन दोस्तनि सां उनजा नंबर बि टेलीफोन नंबर बि तव्हांखे हिन वीडियो जे हेठां नज़र ईंदा हूंदा या नज़र अची वेंदा त इन्हनि ते राब्तो करे पंहिंजे मेन्यू जो इंतिखाब कयो उनजी चूंड कयो ऐं लज़ीज़ मज़ेदार खाधा खाइण जो लुत्फ़ माणियो यार ज़िंदगी अलाए केतिरी यार ज़िंदगी अलाए केतिरी सो जेकॾहिं वञूं त घटि में घटि खाई पी सुठे नमूने सां सुहिणी ज़िंदगी गुज़ारियूं रब साईं तव्हांखे नवाज़े रब साईं तव्हांखे अता करे ऐं जेकॾहिं तव्हां लज़ीज़ खाधा खाइणु चाहियो था त पोइ तव्हांखे इहा पॉइंट मां ॿुधाए छॾी आहे ऐं हिन पॉइंट ते नज़रसानी कजो इहा पॉइंट टू बी नोटेड बसि इहो त चवो वॾी महिरबानी तव्हांजी लख थोरा। अस्सलाम वालेकुम दोस्तों आऊं आहियां नसीर गोपांग दोस्तों असांजो इंतहाई प्यारो दोस्त आहे निसार गोपांग जंहिं कंबर में अल नूर बारबेक्यू जे नाले सां रेस्टोरेंट जो इफ़्तिताह कयो आहे ऐं इंतहाई ज़बरदस्त रेस्टोरेंट उन्हनि जो हले पियो थो जिते बारबेक्यू खां सवाइ अव्हांखे खोड़ सारा देसी तोड़े विलायती जेके खाधा आहिनि उहे उते मिली सघंदा सो जेके बि दोस्त कंबर ऐं लाड़काणे तोड़े भरपासे जे इलाइक़नि में रहनि था उहे ज़रूरु हिन रेस्टोरेंट ते विज़िट कंदा ऐं इनशाला अव्हांखे उतां जा जेके खाधा आहिनि उहे तमामु घणा पसंदि ईंदा ऐं जेके बि दोस्त हिन रेस्टोरेंट ते वञणु चाहिनि था हिन वीडियो जे हेठां मोबाइल नंबर ॾिनल आहे सो काइंडली उन ते राब्तो करे ऐं ज़रूरु ई रेस्टोरेंट विज़िट कंदा ऐं जेके अव्हांजो कमेंट्स हुजनि उते विज़िट करण खां पोइ उन जे हवाले सां बि जेको फेसबुक पेज आहे उन्हनि जो उन ते ज़रूरु जेके ॿिया असांजा दोस्त आहिनि उन्हनि खे बि आगाह कंदा ऐं एडवाइस कंदा हिन रेस्टोरेंट जे हवाले सां अवां सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। दोस्तों मां आहियां सौराब सुमरो ऐं मां आहियां अली गुलमला ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तव्हांजे पंहिंजे शहर कंबर में ज़बरदस्त रेस्टोरेंट खुलियो आहे अल नूर बारबेक्यू एंड रेस्टोरेंट तमामु ज़बरदस्त बहितरीन खाधा आहिनि हुनजा असांजो प्यारो दोस्त आहे निसार गोपांग साहब हाँ निसार गोपांग साहब खुलियो आहे शहदादकोट रोड ऐं शहदादकोट रोड ते खुलियो अथव तमामु कंबर शहर ज़बरदस्त में तव्हांखे हुते फिश बि मिलंदी मच्छी बि तमामु ज़बरदस्त फ्राई थी करे मिलंदी ऐं तरियल मच्छी बि मिलंदी बहितरीन खाधा आहिनि अचो त खाऊं अचो हलो अचो हलो अस्सलामुअलैकुम मां तव्हांजी पंहिंजी अस्मा अली ऐं अॼु मां तव्हांखे हिकु गुड न्यूज़ ॾियण वारी आहियां जी हाँ बिल्कुलु असांजा प्यारा दोस्त निसार गोपांग साहब हिकु ज़बरदस्त क़िस्म जो रेस्टोरेंट खोलियो आहे जंहिंजो नालो आहे अल नूर बारबेक्यू रेस्टोरेंट ऐं फिश पॉइंट जी हाँ बिल्कुलु तव्हां हुते वञी पंहिंजे ॾींहं खे स्पेशल ठाहे सघो था पंहिंजे दोस्तनि खे वठी वञो पंहिंजी फैमिली खे वठी वञो तमामु सुठे इन्वायरमेंट में तव्हांखे तमामु सुठे फूड खे तव्हां इंजॉय कंदो अरे सभु कुझु मां तव्हांखे ॿुधाए छॾियो पर एड्रेस कोन ॿुधायो जी हाँ बिल्कुलु हुनजो एड्रेस आहे भुटो फिलिंग स्टेशन शहदादकोट रोड कंबर ऐं उते वञी तव्हां तमामु बहितरीन फूड खे इंजॉय कयो थैंक यू सो मच। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन दिस इज योर बॉय आफ्ताब रहमान दोस्तों कंबर जे शहर में हिकिड़ो रेस्टोरेंट खुलियो आहे अल नूर जे नाले सां फिश पॉइंट बि आहे पर असां वाह जी मच्छी ठाहींदो आहियूं असां टांटो मच्छी सो जेकॾहिं तव्हांजो कंबर खां शिकारपुर लड़काणे जेको बाबा सकर वञणु थिए ऐं रस्ते में गुज़र तव्हांजो कंबर खां थिए त अल नूर रेस्टोरेंट ते फिश ज़रूरु ट्राई कंदा वाह जी फिश ऐं पंहिंजी क़ीमती राय सां आगाह कंदा। दिस इज योर बॉय आफ्ताब रहमान साइनिंग आउट फ्रॉम कराची सिटी। हलो अस्सलाम वालेकुम बाबा कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो सफ़ा टेटो लॻा पिया हो उथो वियो पाण था की न टेक ते आहियो हे उन ॾींहुं मां जेको आहे सो पंहिंजी हिनखे डेम्बी खे पंहिंजी नुंहं खे चयो मां चयो आई मूंखे मच्छी त खाराए निभागी अहिड़ी मच्छी किनी खाराई जो मूंखे उल्टियूं पियूं अचनि पोइ मूंखे हिकिड़े पंहिंजे भाणे जो ॿुधायो चई मासी तोखे मच्छी खाइणी आहे या बारबेक्यू खाइणो आहे त अल नूर होटल जेको आहे अल नूर फिश पॉइंट ते कंबर शहदादकोट रोड ते थी छा त हुननि जी मच्छी हुजे आंगरियूं पई मां वेठी चटियां मां त हाणे चवां थी मां हर हफ़्ते वञी जेको आहे सो हितो खाई ईंदसि मच्छी जेड़ी महिल दिलि चवंदी वञी करे उतो मच्छी खाईंदसि बाक़ी मां वारी नुंहं खे त अलाह टक जी शीरी ॾिनी आहे हथ में जो कुझु चगड़ो पचाए
त मां चयो चङो भला हाणे नथी पचाए त भला छा कयां पोइ अंदीसांसि त कोन मां हिनखे हिनजे करे बसि पोइ इहो कयां थी पई त हिनखे इते वञो ॾाढी सुठो जेको आहे तव्हांखे बारबीक्यू मानी VIP मनाई मूंखे त हिन महिल ॾिसो त हथ में पाणी अचे वियो आहे कूड़ नथी हणांव पोइ इहो वञी करे ऐं इंजॉय